अगरि तव्हां इहो ॾिसंदा त तव्हांखे ख़बर पवंदी हुन जो नालो आहे शैतान, लूसीफर, पापी, कूड़ो, ठगी, चालाक। हुन जो नालो इहो ई आहे जेको तव्हां ॿुधो था। पर मूंखां ॻाल्हि इहा आहे कि तव्हांखे फ़ैसिलो करणो आहे कि तव्हांजी कॾहिं बि बरकत न थिए ऐं तव्हां कीअं अॻियां वधी सघंदा। तव्हांखे थोरी तरक़ी करणी आहे ऐं उन खां अॻियां वधणो आहे। तव्हांखे इहो सोचणो आहे कि छा मां इहो सही थो कयां, छा इहो ग़लति आहे, हिन जो नतीजो छा मिलंदो। यादि रखिजो, जॾहिं लगातार असां इहो कमु कंदा आहियूं तॾहिं असांखे ख़बर पवंदी आहे कि ईअं कम छो थींदा आहिनि। ऐं इहो थींदो आहे कि फाथल मिलण खां इहो थींदो आहे, गुज़रान करके असांखे इहो तजुर्बो हासिल थींदो आहे कि हफ़्ते में शैतान योजना ठाहींदो आहे असांखे कीअं लॻंदो आहे। मुंहिंजे ख़्याल सां असांखे वधीक ध्यानु न ॾियण बि ख़तरनाक थी सघंदो आहे। पौलिस चयो हुयो असांखे कि असां बि इहो करे सघंदा आहियूं, पर शैतान खे इहे चालाकियूं न वणंदियूं आहिनि। हुनखे इहो लॻंदो आहे कि पौलिस असांखे चयो हुयो कि ईअं थींदो आहे कि अगरि शैतान इहो चालाकी वणंदो। देव असांखे सुबुह सां ॻाल्हाए पियो कि हुन वक़्तु छा थियो हुयो, ऐं हुन चयो कि अमेरिका जे बारे में, अज्ञानी जो ख़तरनि जे बारे में इहो ॿुधाई, करण जे बारे में इहो ॿुधाई कि तव्हांखे कीअं करणु खपे। ऐं अगरि तव्हां हिन खे ॼाणियो था, अगरि तव्हांखे ईअं कुझु न करणो आहे, न करे सघंदा, त तव्हां सभिनीनि खे ईअं करणो आहे कि तव्हांखे इहो ठाहिणो आहे ऐं तव्हांखे ईअं करणो आहे कि तव्हां नक्शरीअ में इहो पसंदि कंदा आहियो ऐं अॻियां वधंदव। जेका चाहींदा आहिनि कि कुझु सुठो थिए ऐं नक्शरीअ सां रिसनि सां इंतज़ारु कंदो ऐं उहो ठीकु थींदो। हुन जो सोचण ई इहो आहे। अगरि तव्हां झगड़ियो था शैतान सां ऐं तव्हांखे ईअं ख़बर पए कि पुठियां आहे, मां हाणे हिन जे बारे में ॻाल्हाइण वारी आहियां, पर हिन जी हिकु प्रक्रिया आहे। असां हिन जे बारे में ॻाल्हि कई हुई जेको उहो जीतण में मुमकिन न थींदो आहे। असांखे इहो ख़बर करणी आहे कि असां छा था करणु चाहियूं। असांजो मन ऐं दिमाग़ शांति हुजे, उहे वचन कमु अचनि ऐं जंहिंजे करे असां अॻियां था वधूं ऐं इस्तेमालु करे सघूं। उहो असांजे लाइ ॻाल्हाईंदो आहे, पर असांखे इहो करणो आहे। आमेन। ॾिसो, असांखे ईअं सिखणो आहे कि परमेश्वर जा वचन असां सां गॾु आहिनि ऐं असांखे उहो पालण करणी आहिनि। इहो असां ॾिसूं था टीवी जे ज़रिए, DVD, CD, इंटरनेट ते प्रोग्राम ज़रियो हूंदो आहे ऐं ॾिसंदा आहियूं। ऐं हिन करे ईअं थींदो आहे कि जंहिंमें असां शामिल आहियूं, टई ॻाल्हियूं विश्वास जी थींदियूं आहिनि। उहे ॻाल्हियूं आहिनि कि जेकी कॾहिं ॿुधी हूंदियूं ऐं असांखे ख़बर हूंदियूं, पर असां विश्वास न कंदा आहियूं। पर उन बारे में सोचींदा ज़रूरु आहियूं कि अॻियां कीअं वधूं, जंहिंजे लाइ असां सोचींदा आहियूं। उन ॻाल्हियुनि ते विश्वास कंदा आहियूं जेकी असांजी बुराई कंदा आहिनि, जॾहिं सच इहो आहे कि असां उन जे तरफ़ सोचींदा आहियूं। जंहिं महिल सच इहा ई हूंदी आहे। आमेन। माण्हुनि खे तव्हांखे एतिरी दिलचस्पी हूंदी आहे कि उहो तव्हां सां सोचींदा। आमेन। तव्हां छा सोचियो था, छा कयो था? मूंखे सुठो नथो लॻे कि कीअं कयां। तव्हां ईअं सोचींदा आहियो, तव्हां ईअं नथा ॻाल्हायो। ऐं इहो छा आहे? अलाए। हक़ीक़त में हुनखे तव्हांखे इहो ॾिठो आहे ऐं तव्हांखे हुनखे क़बूल न करणो आहे। ऐं उहो ॾिसे थो कि तव्हांखे कीअं हलणो आहे। दुश्मन तव्हां खां पक थींदो ऐं तव्हांखे ॾिसणो आहे कि माण्हू तव्हां सां मिठा था ॻाल्हाइनि ऐं पोइ तव्हांखे चवनि था इहो ॻाल्हियूं न ॿुधो, माण्हुनि जी ॻाल्हियूं न ॿुधो, उहे तव्हांजी परवाह न कंदा आहियो, तव्हां हुननि जी परवाह कंदा आहियो। इहे ॻाल्हियूं बेफ़ाइदियूं आहिनि, जेकी बि आहिनि। असां कल्ह राति जो इहो सिखियो हुयोसीं कि असांखे हर वक़्तु शैतान खे विरोध करणो आहे। फ़क़ति सुबुह जो न, पर हमेशह इहो करणो आहे। हफ़्ते में 4 ॾींहं असांखे ॻाल्हाइण वारी आहिनि ऐं पहिरीं जॾहिं असां इहो ॻाल्हाईंदासीं, राति जो ॻाल्हायो हुयो कि शैतान कूड़ो आहे ऐं हिन जे बारे में ॻाल्हाईंदासीं कि हुनखे बर्बादु करणो आहे, क़ाबू करणो आहे, कि कीअं असां हिन खे क़ाबू करे सघूं। उहो चाहे थो कि असां क़ाबू में रहूं, पर असांखे हुनखे इस्तेमालु करणो आहे ऐं ॾोही साबित करणो आहे। कोशिशि करणो आहे मसीह ठही करे हुन जे बारे में इहो साबित करणो आहे कि असां महसूसु कयो आहे, पवित्र आत्मा खे पंहिंजे अंदरि इहो महसूसु कयो आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे कि असां कहिड़ा दफ़ा ईअं थींदो आहे कि महसूसु न करे सघंदा आहियूं। इन करे असां घणाई दफ़ा असां हुनखे बि पवित्र आत्मा सां मिलाए छॾींदा आहियूं ऐं भुलिजी वेंदा आहियूं कि उहो छा आहे। गुनाह में वॾी ॻाल्हि इहा थींदी आहे, असां उन वक़्तु हिते वेही करे
बुरो महसूसु कंदा आहियूं, पर अहिड़ी ॻाल्हि त इहा आहे कि संदेश खे असां ईअं ॻाल्हाईंदा आहियूं ऐं चाहींदा आहियूं कि शैतान कीअं असांखे बर्बाद करे, पर तव्हांजे विश्वास खे बि कहिड़ी गड़बड़ थींदो आहे ऐं तव्हां चाहींदा आहियो, तव्हांखे हैरानी थींदी आहे कि तव्हां परमेश्वर खे विश्वास करे करे इहो महान कंदा आहियो कि छा आहे। परमेश्वर आम माण्हुनि खे इस्तेमालु कंदो आहे। मूंखे हैरान इहा ॻाल्हि थींदी आहे, तव्हां प्रभु खे नथा मञो। उहो तव्हांजे लाइ सभु कुझु कंदो आहे, उहो तव्हांजे लाइ सुठी ॻाल्हियूं कंदो आहे। उहो कोरिन्थियंस में लिखियल आहे कि असांखे उद्देश्य पाइणो आहे, दुनिया जे कमज़ोर माण्हुनि खे अॻियां वधाइणो आहे प्रभु जे द्वारा। जंहिं अकुलमंद ॻाल्हियूं कयूं आहिनि मैरिज स्मिथ आहे, जेको हुन चयो हुयो कि असांखे कीअं कमु करणो आहे। असां यात्रा कंदा आहियूं ऐं असांजी ख़ुशनसीबी इहा आहे कि असां आराधना कंदा आहियूं, जिन खे मां परम सम्झां थी असांजी आराधना जी हिदायत में। इसराइल में उहा हुई कि हुननि मां हिकु माण्हू हुयो, पर असां कुझु हफ़्ता पहिरीं ॻाल्हियूं पिया ऐं पोइ छोकी असांखे मैरिटिन वञिणो हुयो, मैटिन ॿुधायो कि उहो संगीत में आहे, पर उहो फेल थी वियो हुन में अंग्रेजीअ में, ऐं हुन चयो कि मां बची वियमि। ऐं मां सोचियो अॼु ॾिसो पूजा में हिदायत थींदी आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे हुन पंहिंजे विश्वास ते फेल थिया हुया, पर मां पंहिंजे विश्वास ते परमेश्वर वटि तव्हांजे लाइ जानकारी ॾिनमि। परमेश्वर मूंखे हिते मोकिलियो आहे तव्हांखे बाइबल सेखारण लाइ, ऐं मां चयो ऐं मूंखे सम्झ में न आयो कि छा करणो आहे। मां हुन वक़्तु लुटियल गिरजी वई हुयसि, शाबाश ॾिनी हुई मूंखे ऐं ख़बर पई कि छा थींदो आहे बाइबल में। ऐं मां हुनखे चयो, हे मूंखे चयईं कि छा करणु खपे। मां हिन तरीक़े सां शुरूआत कई ऐं हाणे मां तव्हांजे साम्हूं हिते बीठी आहियां। मां हिकु बाइबल वठी करे ऐं तव्हां सां गॾु बीठी आहियां। मूंखे इहो वणंदो आहे। मां गॾु शुरूआत कई हुई, मूंखे ॿियो कुझु न वणंदो आहे, ख़बर न आहे, पर मां गॾोगॾु सिखंदी रहियमि, छाकाणि त मूंखे सिखणो हुयो। इहो मूंखे विश्वास हुयो कि मां इहो सिखंदमि। पंहिंजो विश्वास ठाहिण लाइ मां हमेशह शैतान खां लड़ंदी रहियसि ऐं सिखंदी रहियसि, ऐं ख़बर हुई कि शैतान हमेशह ईअं ई चाहींदो आहे कि मां न सिखां, पर ज़बरदस्ती मां इहो सिखंदी रहियसि। तव्हांखे विरोध न करणु खपे। हक़ीक़त में तव्हांजे लाइ विश्वास हूंदो आहे, छोकी विश्वास जे बग़ैर परमेश्वर ख़ुशि न थींदो आहे, ऐं तव्हांखे उहो ई करणो आहे जेके विश्वास में करणु खपे, ऐं प्रभु ईंदो। विश्वास जे बिना न थींदो। तव्हांखे अॻियां वधिणो आहे। वक़्तु मुल्ह न कंदा हले, पर तव्हांखे इहो करणो आहे। महिनत करे हुनखे ॻोल्हींदा ऐं हुनखे पाईंदा। इहे तव्हांजो विश्वास आहे ऐं तव्हां हुन खां खटी वेंदा। तव्हांजो विश्वास खटंदो। मूंखे उहो सुठो लॻंदो आहे जेको देव चयो हुयो कि असांखे उहो ई करणु खपे जेको प्रार्थना में थींदो आहे, ऐं असां इहो ई प्रार्थना कंदा आहियूं। तॾहिं बि असांखे जॾहिं समाचार ॿुधण में ईंदो आहे कि ईअं लॻंदो आहे कि जॾहिं हालत ख़राब थींदा आहिनि, पर यादि रखिजो भले कहिड़ी बि हालतूं हुजनि, असां दबाव न विझंदा आहियूं ऐं असां हमेशह इहो चवंदा आहियूं कि प्रभु तव्हां सां हमेशह गॾु आहिनि ऐं इहो थींदो। ऐं जाम दफ़ा ईअं थींदो आहे कि असां ईअं ॾिसंदा आहियूं ऐं थोरो जाम दफ़ा अचानक थी वेंदा आहियूं त तव्हांजे जीवन में छा थियो, छो थियो, हे प्रभु ईअं छो थियो, महिर कयो। ऐं असांखे ईअं लॻंदो आहे कि ईअं छो थियो आहे, पर असां ख़बर न हूंदी आहे कि असां ईअं छो था चाहियूं। पोइ सही वक़्त ते अचानक ख़बर पवंदी आहे कि ईअं छा थियो हुयो। सही वक़्त ते सही संदेश द्वारा, पुराणे पापिन द्वारा, ओचितो सही कर्मचारी, सही संदेश, सही वचन ऐं पुराणे पापिन खे उठाए छॾियोसीं। असां कुझु बदिली वियो। मूंखे न ख़बर पई। मूंखे ख़बर न आहे मुंहिंजो छा हाल थियां। देव महिर अगरि मूंसां नाराज़ थियां। शैतान तोड़े चाहे पियो कि असां इहो विश्वास टुटे। पहिरियों हुन चयो ऐं हमिलो कंदो तव्हांजे मथां कि तव्हां नाकामयाब थियो ऐं अॻियां वधो पंहिंजे कमनि में, पर शरीर द्वारा तव्हांखे हमिलो कंदो रहंदो आहे तव्हांजे दौलत ते, ऐं तव्हांखे ख़बर पवंदी। मां तव्हांजे लाइ कुझु देरि ॻाल्हाइणु चाहियां थी ऐं तव्हांजे शरीर जे बारे में, तव्हांजी सिहत जे बारे में तव्हांखे ख़बर पए कि तव्हां छा था चाहियो। तव्हांजे लाइ इहो सभु ज़रूरी आहे ऐं चाहे थो। परमेश्वर चाहे थो कि तव्हां कयो, उन जे द्वारा कमु कयो ऐं तव्हां हुनखे ॻोल्हियो, ऐं उहो हमेशह इहो ई चाहींदो कि तव्हां अॻियां वधो।
ऐं उहो चाहे थो कि तव्हां अॻियां वधी करे पंहिंजा कम पाण कयो, छाकाणि त शैतान हमेशह तव्हां सां सभु इहो कमु कराइण लाइ तव्हांखे हमेशह रोकींदो रहंदो ऐं तव्हांखे चवंदो आहे कि तव्हां न वधो। असांखे प्रभु खे चवणो आहे तव्हां मदद कयो ऐं अॻियां वधायो, ऐं असां पहिरीं ई चवंदासीं कि तव्हां इहो कयो, तव्हां इस्तेमालु कयो प्रभु जे वचननि खे। परमेश्वर हमेशह इहो ई चवंदो। उहो हिन तव्हांजो ध्यानु छिकियो आहे। असां हमेशह चाहींदा आहियूं कि प्रभु कंहिंजे बि करे असांखे मदद करे। परमेश्वर हमेशह चाहींदो कि अगरि असां इहो कयोसीं कि अॻियां कीअं वधणो आहे, पर तव्हांखे ऐं जेको बि आहे कि प्रभु तव्हांखे ॾिनो आहे, ऐं जेको बि आहे प्रभु तव्हांखे ॾिनो आहे ऐं प्रभु जी मर्ज़ी आहे, ऐं तव्हांखे ख़बर हूंदी आहे कि इहे छा आहे ऐं लिकायत न आहे, ऐं तव्हांखे शरीर द्वारा मिलंदी आहे। भले ई केतिरी बि ॻाल्हि हुजे, इसराइल में गाने में एतिरो बीमार हुयो, पर उन जी लाइक़त हुई कि हुन गानो ॻातो ऐं अॻियां वधियो। अगरि मां तव्हांखे मज़बूत न हुजां त मां तव्हांखे सॼी दुनिया में यात्रा करे प्रचार करे न ॾिसी सघां ऐं तव्हांखे ख़बर न पयां कि टीवी प्रोग्राम कीअं थींदा आहिनि। प्रोग्राम जंहिंजे करे असांखे इहो करिणो पियो हुयो कि असां अॻियां वधियासीं। जॾहिं शैतान तव्हांजे शरीर ते हमिलो कंदो, उहो प्रभु जे मंदिर ते हमिलो थो करे। बाइबल जे अनुसार असां उहो मंदिर आहियूं। अचो अॻियां ॾिसूं था कुरिन्थियंस 6 में, जंहिंजो 19 ऐं 20 आहे। छा तव्हांखे ख़बर न आहे कि तव्हांजो शरीर सभिनीनि खां चओ आत्मा जो मंदिर आहे जेको तव्हां में वसियल आहे ऐं तव्हांखे प्रभु सां गॾु अॻियां मिलाए थो, ऐं तव्हांखे पंहिंजो न कि छोकिरनि पैसनि ॾिनो आहे ऐं तव्हां इहो वठो था, इन करे पंहिंजो शरीर द्वारा प्रभु जी महिमा कयो। अगरि तव्हां अॻियां जे आयतुनि खे पढ़ंदव कि तव्हांखे कीअं लॻंदो आहे, ऐं तव्हां हिन खे पढ़ो कि प्रभु हुननि सां गॾु कीअं थींदा आहिनि ऐं निपटणो पवंदो आहे शैतान सां। आमेन। अगरि तव्हांखे ख़बर आहे कि तव्हांखे हिन खे कीअं पढ़णो आहे ऐं तव्हांखे हिन जो अमल करणो आहे, ऐं तव्हांखे प्रभु कीअं सेखारे थो ऐं उहो हुन सां कीअं मिले थो। ऐं हाणे असां हुते विया हुआसीं। असांजे हिकु सेंट लुइस में चर्च आहे जंहिंजे पुठियां ईअं लिखियलु हुयो कि असांखे उहो सेवकाई करिणो आहे ऐं असांखे हुननि जी मदद करणी आहे, कोशिशि करणी आहे जेके उहो अॻियां अचनि। हुननि जो जीवन हिकु लाइक़ु न हुयो, पर जॾहिं असां गिरजे में वेंदा हुआसीं ऐं उहो ॾिसंदा हुआसीं कि कोई आहे कि ध्यानु नथो ॾिए ऐं उन मां कहिड़ी करवाट थींदी आहे ऐं साफ़ु करण लाइ, दरवाजे खे ठीकु करण लाइ ऐं हुन खे ठीकु करण लाइ असांखे कुझु बि न हुयो, पर प्रभु असांखे चयो ऐं असां पोइ हुन खे साफ़ु कयोसीं, हुन खां पत्थर ते लिखायोसीं ऐं सीमेंट ठारायोसीं, ऐं जंहिंजे करे सुठी क़दुरु थी ऐं उन जो सामान साम्हूं आयो ऐं चयो कि प्रभु आहे। ऐं उहो आहे कि मूंखे कुझु वक़्तु कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे कि मां ॻाल्हायां थी, तव्हांजो शरीर, तव्हांजी सिहत जाम ज़रूरी आहे, ऐं जाम माण्हू पंहिंजी इहा सिहत खे ध्यानु न ॾींदा। ऐं ईअं थींदो, सिहत लाइ किन खाधो खाईंदा, ज़रूरत सां आराम न कंदा, ज़रूरत सां पाणी बि न पीअंदा, जाम तनाव थींदो आहे जीवन गुज़ारण में। ईअं थींदो आहे कि अगरि असां मामूली माण्हू आहियूं ऐं परमेश्वर लिखियो आहे कि सिहत ते ध्यानु ॾियो ऐं तव्हांखे ध्यानु ॾियणु खपे, उहो न कंदव त तव्हां अॻियां न वधी सघंदव। तव्हांखे हिन जो मतिलबु, मूंखे ख़ुशी आहे कि घटि में घटि हितां माण्हू आहिनि कि ख़ुशि आहिनि। मां पंहिंजे 10 सालनि में इहो कयो हुयो, मूंखे महसूसु थियो। बेशक हुन वक़्तु जाम ॻाल्हियूं हुयूं, मुंहिंजे जीवन में जाम बदलाव थिए पियो, जंहिंजे करे हार्मोन जी गड़बड़ी थी वई हुई ऐं हार्मोन जे करे मुंहिंजे लाइ हमेशह ब्रेस्ट कैंसर थी वियो हुयो। ऐं मां ॿुधायो हो कि तव्हांखे समस्या हूंदी आहे, पर जॾहिं असां न रोकींदासीं। शारीरिक रोगनि जे अलावा असांखे समस्या हूंदी, तनाव। मां आराम न कंदी हुयमि, जंहिंजे लाइ इहो थियो। ॾाढी ज़िम्मेदारी खयूं हुयूं मां, ज़िम्मेदारी जा पूरा जज़्बात बि हुया, ऐं मूंखे इहो लॻंदो हुयो कि असां हिन जे शामिल थियणु ज़रूरी आहे। मूंखे ॿियनि माण्हुनि खे ज़िम्मेदारी ॾियणी आहे।
ऐं ख़बर अथव ईअं थींदो हुयो कि मां हमेशह हर ॻाल्हि में हर शइ में ईअं कंदी हुअमि। हाणे ॿुधायो, अगरि मुंहिंजे हिसाब सां कमु न कयो वियो हुजे हा त मां कमु न कयां ऐं हुन जे करे ईअं न थियां कि मां जॾहिं डॉक्टर वटि वियमि, हुन मूंखे चयईं कि तोखे इहो तनाव आहे, त मां खिली वियमि ऐं चयो कि मूंखे ईअं न थी सघियां, उहो तनाव कहिड़ो आहे मूंखे इहो तूं ॿुधाए। ऐं पोइ उन मूंखे चयो मुंहिंजो हाल एतिरो बुरो आहे कि मां 10 सालनि ताईं इहो न करे सघां। मूंखे ख़बर न हुई छाकाणि त मां जाम ज़रूरी वेंदी हुअमि, हद खां वधीक सोचींदी हुअमि ऐं जोश में अची वेंदी हुअमि। डॉक्टर चयईं तुंहिंजी इच्छा शक्ति जे मौजूद ते इहो करणु खपे कि तोखे छा आहे ऐं तव्हांजी समझदारी अहिड़ी हूंदी आहे कि तव्हांखे मुस्तबिल थियणो पवंदो आहे ऐं पंहिंजे पाण ते ध्यानु ॾियणो पवंदो कि मां सुम्हंदमि ऐं ख़्यालु रखंदमि, खिलंदमि बि ऐं ईअं न थींदो जंहिंजे लाइ जीवन में ईअं न करिणो पए। मां अहिड़ो कुझु बि न कंदी आहियां जंहिंजे करे पसंदि हुयो ऐं जंहिंजो नशो थींदो हुयो। छा मां कयां थी? हेलो, ऐं मूंखे ॿुधाइणु खपे कहिड़ा मिट माइट रहंदा आहिनि असां जे पासे में। हे सच आहे कि अगरि इहा अजूब वारी ॻाल्हि आहे, उहा शैतान ऐं हथियार हुई ऐं हुन सिहत बर्बाद कई। हाणे ॿुधायो, आख़िर में मां इहो सिखियो आहे कि असांखे ईअं न करणु खपे ऐं अगरि असां पंहिंजे पाण ते इहो ध्यानु न ॾींदासीं त पोइ मूंखे ख़बर पई कि ईअं छो थियो हुयो। मां शैतान खे हमेशह चवंदी हुयसि, मुंहिंजा ॿार मूंखे चिड़ाईंदा आहिनि, ख़ासि करे मुंहिंजा 2 पुट, छाकाणि त मां उहो ते ध्यानु खां पोइ अक्सर ईअं कंदी आहियां ऐं वेंदी आहियां कि मूंखे छा करिणो आहे। मुंहिंजो पुटु चए थो कि मां रस्ते जी बत्तियूं शुरू थियण वारी आहिनि, तव्हां जल्दी घर अची वञो। मां सॼो ॾींहुं ठीकु हूंदी आहियां, मां सुबुह जो उथंदी आहियां, सुठो महसूसु कंदी आहियां, एतिरो सुठो महसूसु कंदी आहियां जंहिंजे करे भॼी करे सभु कमु करे सघंदी आहियां। जॾहिं मूंखे राति जो ॿाहिरि वञिणो पवंदो आहे, उहो करिणो पवंदो आहे ऐं मां कंदी आहियां। प्रभु मूं ते कृपा कंदा आहिनि ऐं मां सच थी चवां ऐं मूंखे ख़बर आहे। ऐं पोइ ईअं थींदो आहे कि मां थकिजी पवंदी आहियां, पोइ मां कसरत कंदी आहियां ऐं आराम कंदी आहियां। आमेन। मूंखे हुन जे लाइ माफ़ी न घुरणी आहे, मूंखे ज़रूरी आहे। शाम जो कुझु कलाक मां आराम कंदी आहियां, बिना कोई समस्या जे, बिना कोई शिकायत जे, कोई फ़ैसिलो न कंदी आहियां। मां अहिड़ो कुझु न कंदी आहियां जंहिंसां ऐं तव्हां बि इहो कयो अगरि तव्हांखे लॻे, ऐं तव्हांखे बि करणु खपे। मूंखे न वणंदो आहे पर मां इहो कंदी आहियां। अगरि तव्हां न कंदा त तव्हां में करवाट ईंदी। हाणे ॿुधायो कि तव्हांजे हिन में छा आहे ऐं तव्हांखे पाण खे सताल महसूसु कंदा आहियो, करवाट महसूसु थींदी आहे। अगरि तव्हां गुस्सो ईंदो, ॿुधायो जीवन जो आनंद कीअं वठंदव, असल में कीअं घुमंदव ऐं छा चवंदव कि असांखे करवाट महसूसु थी थिए। अगरि असां ईअं वेहंदासीं त कुर्सी ते माण्हू चढ़ियो चवंदा, ईअं न थींदो आहे। तव्हांखे अॻियां वधणो आहे, तव्हांखे पंहिंजा कम करणा आहिनि। जॾहिं हक़ीक़त में तव्हांखे महसूसु थींदो कि तव्हां छा कयो आहे, कि तव्हांखे वधीक देरि वेहणु खपे ऐं तव्हां पंहिंजो पाण सां वेहंदव त प्रभु सां मिली सघंदव। प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं तव्हां सां हमेशह गॾु रहंदा। तव्हांखे हिन जे अलावा ॿियो कुझु बि न करिणो आहे। तव्हां सिखो ऐं पोइ तव्हांखे ईअं लॻंदो कि हा असां इहो कमु ज़रूरु कंदासीं ऐं तव्हां इहो थोरी देरि वेहंदव ऐं तव्हांखे ख़बर पवंदी कि तव्हां छा कयो। हाणे मूंखे इहो ॿुधायो कि इहो छा आहे। आमेन। लॻभॻि 3 साल पहिरीं मां पंहिंजे पाण खे शीशे में ॾिठो हुयो ऐं इहो महसूसु कयो कि जाम कुझु अहिड़ो हुयो जेको हाणे न आहे ऐं जाम कुझु किरी पियो आहे। मुंहिंजो मतिलबु आहे कि हिन पुठियां आहे जेको आहे, हे सुठो न थींदो आहे ऐं चिड़चिड़ी थियमि। सॼो शरीर ईअं लिटे पियो। हिन जो मतिलबु इहो आहे कि असां सभिनीनि शयुनि खे जेकी ढिली आहिनि हुन खे मथे खणी करे गंढ हणी करे पंहिंजे मथां इहो सोचियो हुयो कि मूंखे ईअं ख़बर पए कि सूर पए। पर असल में इहो थियो कि प्रभु मूंखे चई, परमेश्वर मूंखे ॿुधाईं कि ईअं मां शीशे में ॾिसां पई ऐं हुन चई
पंहिंजी सिहत जो ख़्यालु करणो पवंदइ तोखे। अगरि तूं ईअं न कंदीअ ऐं तव्हांखे ख़बर पवंदइ। हाणे ॿुधायो, ऐं अगरि तव्हां ॿुधंदव ऐं अॻियां न ॿुधंदव, जेकी इहा ॻाल्हि आहे कि तव्हांखे सिखणी आहे कि तव्हां कीअं थी सघंदा आहियो। हाणे ॿुधायो, मां हाणे 67 साल जी आहियां। मूंखे इहा भयानक लॻंदी आहे कि 3 साल में मां कुझु 70 साल जी थी वेंदसि ऐं पोइ लॻंदो, ऐं जंहिंजी ॻाल्हि इहा आहे। मुंहिंजो मतिलबु आहे कि मूंखे वञी करे डॉक्टरनि खे कार्ड ॾेखारणो पवंदो, जेको मूंखे न लॻंदो। ऐं मूंखे वञी करे चवणो पवंदो कि ही ॾिसो, इहो कार्ड मुंहिंजो जेको आहे सुठो न लॻियो आहे, पर हाणे चवां थी पंहिंजे जीवन जा 20 साल पर मां इहो महिनत कंदसि। अगरि तव्हां मुंहिंजी उमिरि ताईं पहुचंदा ऐं तव्हांखे ईअं लॻंदो तव्हां हिते वेठा आहियो, पोइ तव्हांजो छा थींदो? मां तव्हां सां गॾु ॻाल्हायां थी। मां हिन जी चिंता छो न कई, मां हिन जी तॾहिं कंदमि। हाणे ॿुधायो मूंखे कीअं करणो आहे। चिंता न कयो, जाम देर ताईं वेठा हूंदा आहियो। मां हफ़्ते में 3 ॾींहं तव्हां सां ॻाल्हाईंदी आहियां ऐं बाक़ी 3 ॾींहं जिम वेंदी आहियां ऐं उते पई कंदी आहियां, पंहिंजी महिनत कंदी आहियां, पैसा ॾींदी आहियां, ख़रीद करे वेंदी आहियां। मां पंहिंजी नई दुनिया ठाहींदी आहियां। मुंहिंजो मूड इहो हूंदो आहे कि मां जीवन खे बदिले चुकी आहियां ऐं मुंहिंजे लाइ इहो आहे कि परमेश्वर जा वचन ते मूंखे अमल करणो आहे। परमेश्वर जे तरफ़ ते इहो फ़र्ज़ु आहे कि मूंखे छा करणो आहे। परमेश्वर मुंहिंजे शरीर खे मंदिर ठाहियो आहे। मूंखे हुन जो ध्यानु रखणो आहे, सुठी तरह ध्यानु रखणो आहे ऐं उहो कमु करे सघां जेको हुननि करण लाइ मूंखे चयो आहे। इन करे मां तव्हांखे चवां थी कि तव्हां शैतान खे भॼाए छॾियो, शरीर ते हमिलो न करणु ॾियो। अगरि तव्हां ईअं न करे सघंदा, पोइ तव्हां हिन जी अहमियत बि न सम्झी सघंदा ऐं अॻियां न वधी सघंदा। ख़ाली गिरजे वञण सां ऐं पंहिंजे मथां इहो करण सां, प्रार्थना करण सां सभु ठीक न थी वेंदो आहे। तव्हांखे अॻियां वधणो आहे, पंहिंजे शरीर जो ख़्यालु रखणो आहे ऐं चवणो आहे। ईअं न थींदो आहे कि तव्हां प्रभु खे चओ कि तव्हां अचो ऐं पोइ चओ कि प्रभु तव्हां अचो, तव्हां अची करे असांखे पाणी पीआरियो ऐं अॻियां असां वधंदासीं। अची करे तव्हां असांखे रोटी खारायो त असां रोटी खाईंदासीं। ईअं न आहे कि असांखे ईअं न करणो आहे। तव्हां पंहिंजे लाइ पाण कयो ऐं अॻियां वधो। प्रभु इहो ई थो चाहे। आमेन। तव्हांखे पंहिंजे पाण खां ख़राब शयुनि खां परे रखणो आहे। तव्हां मिठाइयूं खाईंदा आहियो ऐं चवंदा आहियो कि मां ईअं न खाईंदी आहियां, मां उहो न खाईंदी आहियां। वेफर खाईंदव, चॉकलेट खाईंदव, बर्गर खाईंदव। अॻियां वधो। अॼु असां तव्हांखे कुझु शिक्षा ॾियण था चाहियूं, जेको आहे कि प्रभु जा वचन, जेकी नई ॻाल्हि न आहे, असां हमेशह कंदा आहियूं। प्रभु जा वचन एॾा सुठा आहिनि, जेके मुंहिंजे लाइ जाम कम आया आहिनि ऐं तव्हांजे लाइ बि हमेशह कमु ईंदा। प्रभु जा वचन आत्मिक खाधो आहे असां लाइ। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था, जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।